बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम मां आवाज़ शेफ़ आबदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ जे किचन में उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा खैरियत सां हूंदा खुशबाश हूंदा मज़े में हूंदा ऐं असांजी दुआ भी इहा ई आहे त जिथे किथे भी हुजो खुश हुजो आबाद हुजो ऐं इहे ज़बरदस्त क़िस्म जा खाधा तैयार कयो ऐं पंहिंजनि सां सुठो वक़्तु गुज़ारियो ऐं ईअं ई जेके मेमोरीज़ आहिनि उहे ठाहियो सुठो खाधो असां सभिनीनि खे सुठो लॻंदो आहे कोई बि सेलिब्रेशन्स हुजे कुझु बि हुजे असांजी दिलि चवंदी आहे त खाधो मज़ेदार हुजे ऐं उन्हनि सां गॾु असांजी मेमोरीज़ बि ठही थी वञनि तव्हां जूं डिफरेंट जेके रेसिपीज़ जे हवाले सां फरमाइशूं आहिनि उहे असां ताईं पुॼी रहियूं आहिनि ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त ईंदड़ जेके बि असांजा शोज़ आहिनि उन्हनि में उन्हनि खे ज़रूरु ऐड कयूं अॼु जी जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कयूं त तमामु ज़बरदस्त आहे पटाटनि ऐं बेदनि जी बिरयानी ठाहींदासीं ऐं इन सां गॾु असां अॼु तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो त ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन तमामु ज़बरदस्त आहे बिरयानी कंहिं बि क़िस्म जी हुजे या पुलाउ हुजे चांवर हुजनि उन्हनि सां गॾु रायतो तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे त अॼु असां बिरयानी तयारु कंदासीं बेदनि जी ऐं पटाटनि जी त सभिनीनि खां अवल जेके पटाटा आहिनि उहे रखूं था त थोरा पचणु शुरू थी वञनि छो त जेको मेन कमु आहे उहो इहो ई आहे त जेके पटाटा आहिनि उहे बॉइल थी वञनि अच्छा पटाटा त असां हिन में शामिलु कंदासीं उन सां गॾु इन में ऐड कंदासीं टमाटा ऐं मसालनि जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त मसालनि में लूणु ऐं मिर्च असां हिन में शामिलु कंदासीं हेड आहे सुका धाणा आहिनि ऐं इन सां गॾोगॾु इन में असां ऐड कंदासीं साबित गरम मसालो अच्छा बिरयानीअ में जेके पटाटा आहिनि उन्हनि जो साइज़ थोरो वॾो हूंदो आहे त सुठो लॻंदो आहे त मां हिकु पटाटे जा ॿ पीस कया आहिनि ऐं उन्हनि खे ऐड था कयूं कोई बि कढ़ाई तव्हांजो जंहिंमें बि तव्हां बिरयानी तयारु था कयो थोरो मां इन में ऐड कंदमि पाणी ऐं स्टार्टिंग में थोरो पटाटनि खे बॉइल करणु ॾींदासीं अच्छा स्टोव कयोसीं ऑन ऐं इन में ऐड था कयूं थोरो पाणी त जीअं जेके असांजा पटाटा आहिनि उहे सुठे तरीक़े सां ॻरी वञनि ऐं बाद में मां इन में ऐड कंदमि कुझु मसाला त इन खे थोरो ढक था ॾियूं ऐं हिन तरफ़ बॉइल कंदासीं बेदा अच्छा बेदा ऐड कंदासीं पाणी ऐड कंदासीं ऐं इन्हनि खे हार्ड बॉइल कंदासीं मतिलबु 15 मिंट त तव्हां इन खे ज़रूरु बॉइल कयो बिरयानी आहे त चांवर अलहदा सां असां बॉइल कंदासीं इन में बि ऐड था कयूं पाणी बेदा असांजा बॉइल थी वेंदा पटाटा बॉइल थी वेंदा त इन खां बाद में असां इन में मसालो टमाटा थोरा सुर्ख जेके बसर आहिनि उहे मां इन में शामिलु कंदमि असां थोरी कटिंग कंदा था हलो हे अची विया असांजा टमाटा ऐं जेको असांजो वेजिटेबल रायतो आहे उन में तव्हांजी पसंदि आहे त तव्हां उन में छा था ऐड कयो कुझु टमाटो ऐड कंदासीं थोरो असां उन में शामिलु कंदासीं खीरो ऐं कैबेज आहे असां वटि उहा असां हुन में शामिलु कंदासीं ऐं हिकिड़ो ज़बरदस्त रायतो तयारु कंदासीं जंहिंमें धोरो त हूंदो ई पर इलाही मिक़दार में हुन में वेजिटेबल्स बि ऐड कंदासीं त 3 दरमियाने साइज़ जा टमाटा हिकिड़े प्याले में इन जो जेको मसालो आहे उहो तयारु था कयूं असां पटाटनि में ताहिरी पुलाउ त ठाहींदा ई आहियूं पर कॾहिं दिलि चवंदी आहे त चलो कुझु वधीक महिनत कजे ऐं बेदनि जी बिरयानी बि तमामु ज़बरदस्त थींदी आहे अच्छा बेदनि खे बॉइल त असां कयूं ई अथा पर उन खां बाद में जेकर इन्हनि खे थोरो फ्राए कजे लूणु मिर्च ऐं उन सां गॾु जेको फूड कलर आहे उहो ऐड कजे त तमामु ज़बरदस्त फ्लेवर में बि सुठा थी वेंदा आहिनि ऐं ॾिसण में बि तमामु सुठा लॻंदा आहिनि त जॾहिं इहे बॉइल थी वेंदा असां इन्हनि खे थोरो फ्राए बि कंदासीं हे असांजा अची विया टमाटा
अच्छा, इन में कुछ जेको मसालो आहे उहो भी ऐड था कयूं। ये अची विया असांजा सुर्ख बसर। मसालो तव्हां गॾु करे रखी था सघो। इन में असां ऐड कंदासीं लूण ऐं लूण इन में ऐड कंदासीं लेवल में 1 टेबल स्पून ॻाढ़ा मिर्च, 1 टेबल स्पून हेड, 1/2 टी स्पून ऐं सुका धाणा। तक़रीबन 2.5 टेबल स्पून अची विया असांजा सुका धाणा। ऐं जेके असांजा पटाटा बॉइल था थियनि इन में मां थोरो गरम मसालो ऐं थोरो लूणु ऐड कंदमि त जीअं असांजा जेके पटाटा आहिनि जॾहिं हू बॉइल था थियनि त हुन में गरम मसाले ऐं लूण जो हिकिड़ो सुठो फ्लेवर अची वञे। अच्छा, इन में असां वॾो फोटो बि शामिल कंदासीं थोरो तोड़े करे, ऐं जेके नंढड़ा फोटा आहिनि न उहे बि असां इन में ऐड कंदासीं। त 2 वॾा फोटा इन में शामिल था कयूं, 1-2 ऐड कंदासीं नंढड़ो फोटो, थोड़ा दारचीनीअ जा पीस इन में ऐड कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु बादियान जो असांजो गुल अची वियो ऐं थोरो इन में मां ऐड कंदमि ज़ीरो। थोरो इन में इहे जेके असांजा इलायची आहिनि इहे शामिल था कयूं। गॾु बॉइल थींदा त इन्हनि जो फ्लेवर बि सुठो अची वेंदो। ऐं थोरो शामिल कंदासीं लूणु, ज़ीरो। अची वियो थोरो असांजो ज़ीरो ऐं इनखे कंदासीं ॿीहर कवर। थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में ऐड कंदासीं 1 टीस्पून। अच्छा, टमाटा स्पेशली असां शामिल इन करे नथा कयूं त असांजा पटाटा जल्दी ॻरी वञनि। बस थूम ऐं अदरक जो अची वियो इन में पेस्ट। ऐं हाणे थोरी असां जेको असांजो रायतो आहे उनजी थोरी कटिंग कंदा त हलूं, छो त इन खां बाद में असांखे जेके चांवर आहिनि उन्हनि खे बॉइल बि करिणो आहे ऐं लेयरिंग कंदासीं। सुठो असांजो जेको रायतो आहे उहो असांजो रेडी थी वेंदो, तयारु थी वेंदो। त साइज़ उहा कट कयो जेके तव्हांजे स्पून में ईज़ीली अची वञे। भाॼीअ जो साइज़ उहो हुजणु खपे त जॾहिं तव्हां स्पून सां रायतो खाओ त उन जा जेके पीसिस आहिनि उहे स्पून में तव्हांजे ईज़ीली अची वञनि। एतिरा वॾा बि न हुजनि त तव्हांजे स्पून में अचे न सघनि। त बसि इन ॻाल्हि जो तव्हां ध्यानु रखिजो। त मां इन जा रेग में पीसिस था कयूं त जीअं नंढड़ा क्यूब्स इन्हनि जा कट कयूं। ऐं गर्मीअ में उहे बि रायतो इलाही सुठो लॻंदो आहे। जेका अॼु जी असांजी बिरयानी आहे इन में त इहो ज़बरदस्त लॻंदो ई, पर तव्हां इनखे फराटे सां गॾु, इनफैक्ट ॾींहं जो चपातीअ सां गॾु ख़ूब सारियूं उन में वेजिटेबल्स ऐड करे उहो रायतो बि कंज़्यूम करे सघो था। जॾहिं दिलि न चवंदी आहे त कुझु हैवी हुजे, बसि लाइट खाधो हुजे, छो त इन जेको असांजो अॼु जो रायतो आहे फुल ऑफ वेजिटेबल्स आहे त तमामु सुठो लॻंदो आहे ऐं अॼु जी बिरयानीअ सां गॾु बि कॉम्प्लीमेंट कंदो। त वॾो हिकिड़ो ज़बरदस्त साइज़ जो खीरो आहे, हिकिड़ो प्यालो खणूं था, उन में वेजिटेबल्स जमा कंदा वेंदासीं। हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो बि असां वटि टाइम थी वियो आहे, पर तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो ऐं ॾिसंदा रहो आवाज़ किचन।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं हिन तरफ़ असां बेदा बि बॉइल करण जे लाइ रखियासीं ऐं सुठे तरीक़े सां बबल था कनि त इन्हनि खे असां साइड ते कंदासीं ऐं गरम पाणीअ में इन्हनि खे रहण ॾियो त बेदा जेके आहिनि से हार्ड बॉइल थी वेंदा ऐं इन्हनि खे हटाए करे मां हिते रखंदमि पाणी चांवरनि खे बॉइल करण जे लाइ। अच्छा, पाणी असां हिते रखियो आहे बॉइल करण जे लाइ त जंहिंमें असां चांवर ऐड कंदासीं जॾहिं उहो बॉइल थी वेंदो। हिन तरफ़ अची था वञूं ऐं जेके असां पटाटा रखिया हुयासीं हुन में असां ऐड कयोसीं लूणु ऐं थोरो साबित गरम मसालो, थूम ऐं अदरक जो पेस्ट। इन्हनि तमामु शयुनि सां गॾु असां पटाटनि खे रखियोसीं त जीअं उहो थोरा हाफ डन थी वञनि। साइज़ उन्हनि जो असां वॾो रखियो अथसीं, बिरयानीअ में थोरा वॾा पटाटा सुठा लॻंदा आहिनि। ऐं हींअर ऐड था कयूं हिन में हाफ कप ऑयल, इहो शामिल कयोसीं ऐं जेको मसालो हिते असां तयारु करे रखियो हुयोसीं 3 हिन में टमाटा हुया, इन सां गॾोगॾु 2.5 टेबल स्पून सुका धाणा, 1 टेबल स्पून ॻाढ़ा मिर्च पिसियल, हाफ टी स्पून इन में ऐड कयोसीं हेड ऐं लूणु तव्हां शामिल कंदा हस्बे ज़रूरत। इन सां गॾोगॾु इन में हुया ॻाढ़ा बसर, उहे बि तव्हां हिन में ऐड कंदा या त कचा बसर तव्हां खणो 3 दरमियाने साइज़ जा ऐं उन्हनि खे सुर्ख़ कयो, या पोइ तव्हां हाफ कप जेके रेडीमेड सुर्ख़ बसर हूंदा आहिनि उन्हनि जो बि इस्तेमालु करे सघो था। हिनखे थोरो मिक्स था कयूं ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिनखे बंदि करे ढके रखंदासीं त जीअं टमाटा ऐं पटाटा बि असांखे ॻाढ़ा आहिनि तमामु शयूं। हिनखे ॿीहर हिकु दफ़ो बंदि करे ऐं हिनखे ढके था छॾियूं। जॾहिं टमाटा असांजा ॻरी वेंदा उन खां बाद में हिन जी थींदी भुनाई ऐं भुनाई थियण खां बाद में जीअं बिरयानी जी लेयर लॻाईंदा आहियूं बिल्कुलु उअं ई बॉइल राइस सां गॾु इन जी लेयर लॻाईंदासीं ऐं इन में असां जेके बेदा आहिनि उन्हनि खे अलहदा सां फ्राई करे उहे बि ऐड कंदासीं। अच्छा, हे जेके असांजो पाणी आहे चांवरनि जो इन में शामिल कंदासीं लूणु, थोरो साबित गरम मसालो ऐं जीअं ई बॉइल थी वेंदो मां हिन में असां भुॼाए रखिया आहिनि चांवर, उहे असां चांवर ऐड कंदासीं। अच्छा, बॉइल कंदे वक़्तु 1 खां 2 जेको नंढड़ो फोटो ऐं दारचीनी, इहे 2 शयूं असां हिन में शामिल था कयूं ऐं थोरो ऐड कंदासीं ज़ीरो। बाक़ी जेको गरम मसालो आहे उहो असां कोरमे में ऑलरेडी शामिल कयूं पिया। हे थोरो 1 टीस्पून अची वियो हिते ज़ीरो। हाणे असांजो चांवरनि जो पाणी बि बॉइल थो थिए ऐं जेको असांजो कोरमो आहे उहो बि रेडी थो थिए। 1 वॾो प्यालो जेको आहे उहो खणंदासीं ऐं इन में वेजिटेबल रायते जे लाइ जेका वेजिटेबल आहे उनखे रेडी था कयूं। 1 मां खीरे जी कटिंग कई हुई उहो हिन में ऐड था कयूं ऐं असां वटि कैबेज आहे, बसर आहिनि, टमाटा आहिनि, तमामु शयुनि जी जेका कटिंग आहे उहा करे हिते ऐड कंदासीं। थोरो विस्क सां सुठे तरीक़े सां फेटे करे उहो शामिल कंदासीं लूणु ऐं कारा मिर्च, इहे असां हिन में ऐड कंदासीं थोरो चाट जो मसालो। चाहे हिकिड़ी असां वटि कैबेज अची वई त कैबेज खे बि स्लाइस था कयूं। अगेन बसि कटिंग ईअं कजो त जीअं स्पून में तव्हांजे ईज़ीली अची वञे। त जेको हिन जो हिकिड़ो डंठल हूंदो आहे उनखे कढी करे अलॻि था कयूं, उहो इलाही हार्ड हूंदो आहे। बाक़ी जेका असांजी कैबेज आहे उनखे स्लाइस कंदासीं। ॾाढो फिलिंग बि हूंदो आहे इहो रायतो ऐं सुठो बि लॻंदो आहे बिरयानी सां गॾु। त बसि थोरा मां हिनखे लंबाई में कट करे त जीअं हिन जा जेके थ्रेड्स आहिनि उहे तमामु वॾा न थियनि ऐं स्पून में ईज़ीली अची वञे। अच्छा, किचन में कमु करण जी इहा टिप बि सुठी आहे। जेसीं ताईं तव्हां पंहिंजे किचन में भाॼी तयारु था कयो या तव्हांजो गोश्त ॻरे थो या तव्हां हुनजी भुनाई था कयो त बजाए इन जे जो तव्हां बीही उहो कमु कयो या थोरी देरि खां बाद में किचन खां हलिया वञो ऐं कॾहिं ॿोर जेको आहे उहो सड़ी वञे या कोई मसइलो थी वञे, बहितर आहे त तव्हां जेके बि नंढा तव्हांजा कम आहिनि उहे तव्हां निपटाईंदा वञो। जेका तव्हांखे सैलेड तयारु करणी आहे या तव्हांखे रायतो तयारु करिणो आहे त गॾोगॾु
उनजी जेका तयारी आहे उहा बि हलंदी रहे ऐं तव्हां पंहिंजी भाॼी ऐं ओड़ बिरयानी जेको बि तव्हां ठाहियो था उनखे बि तव्हां नज़र रखी सघंदा। त हे अची वई हिन ते कैबेज, थोरो ऐड कंदासीं हिन में टमाटो, पर उन खां अवल थोरो चिमचो हलाईंदा हलूं जेको असांजो हे कोरमो असां तयारु था कयूं। ऐं छो त हाणे असां हिन में मसालो ऐड कयो हुअसीं त मसाले खे बि थोरो पाणी खपंदो आहे, छो त हू फुंडंदो बि आहे, त थोरो पाणी ऐड था कयूं त जीअं असांजो मसालो सड़े न ऐं जेके टमाटा आहिनि उहे बि ॻरी वञनि। त थोरो हिन में ऐड था कयूं पाणी ऐं इन कोरमे खे एतिरी देरि ताईं असां कुक कंदासीं त जेके असांजा हे पटाटा आहिनि इहे बहितरीन तरीक़े सां ॻरी नथा वञनि। ऐं कोई मसइलो न आहे जेकॾहिं तव्हांजा चांवर अवल बॉइल थी बि वञनि था, तव्हां उन्हनि खे कढी करे रखो ऐं जॾहिं बि तव्हां दम ॾियो था त दम खां अवल तव्हां ॿाहिरि थोरी तेज़ कयो, हेठां कोई तओ वग़ैरह रखो या तव्हांजी जेका देॻड़ी आहे उनजो पैंदो थुल्हो हुजणु खपे। जीअं स्टीम तयारु थी उन खां बाद में तव्हां काउंटिंग शुरू कयो। जेतिरी देरि बि तव्हां दम था ॾियो, 10 मिंट 12 मिंट या मैक्सिमम 15 मिंट, त जेकॾहिं तव्हांजा चांवर अवल जा बि बॉइल थियल आहिनि त अवल उन्हनि में स्टीम अचे वेंदी ऐं उन खां पोइ ते तव्हां उन्हनि खे दम ॾियो ऐं दम जे हिसाब सां पंहिंजी जेका टाइमिंग आहे उहा चेक करे सघो था। ऐं वेजिटेबल रायते जे लाइ असांजी जेका कटिंग आहे उहा असां वरी शुरू था कयूं। थोरो कैबेज ऐड कईसीं, हिकिड़ो खीरो शामिलु कयोसीं, हिकिड़ो ऐड था कयूं टमाटो। थोरो डिफरेंट कलर जी असांजी वेजिटेबल हूंदी त टेस्ट बि सुठो ईंदो ऐं कलर बि सुठो ईंदो। अच्छा, हिकिड़ी असां हिन में शिमला मिर्च बि ऐड था कयूं, तव्हां वटि मौजूदु आहे त हिन में छो न शामिलु कयूं, सुठो हिकिड़ो टेस्ट ईंदो शिमला मिर्च जो। पर शिमला मिर्च खे बारीक कटे करे ऐड कंदासीं। चांवर जो पाणी बॉइल करण जो इंतज़ारु था कयूं। जीअं ई असांजो पाणी बॉइल थी वेंदो मां इन में ऐड कंदमि राइस, बासमती राइस या पोइ सेला राइस। जेकॾहिं तव्हां नई किचन में आया आहियो, खाधो पचाइण स्टार्ट कयो अथव त पोइ सेला राइस में बिरयानी ठाहियो। एतिरो जल्दी सॉफ्ट न थींदा आहिनि, एतिरो जल्दी उहे चांवर वेहंदा न आहिनि ऐं सुठी बि लॻंदी आहे। हे असांजी अची वई शिमला मिर्च, इनजी बि थोरी बारीक कटिंग था कयूं। त जीअं जेसीं ताईं असांजा चांवर बॉइल थियनि ऐं असांजी बिरयानी रेडी थींदी त असांजो जेको रायतो आहे उहो बि ज़बरदस्त तयारु थी वेंदो। थोरा मां हिन में ऐड कंदमि फ्रेश असांजा सावा धाणा, 1 खां 2 साओ मिर्च असां हिन में शामिलु कंदासीं। हिकिड़ी तेज़ी बि ईंदी ऐं हिनजी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू बि आहे। चिमचो बि हिलाईंदा था हलो। पटाटनि ऐं बेदे जी बिरयानी असां तयारु था कयूं। जेकॾहिं उन्हनि जो मां तव्हांखे रीकैप ईंदी हलां त सभिनी खां अवल में असां पटाटनि खे बॉइल करण जे लाइ रखियोसीं, थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु थोरो लूणु ऐड कयोसीं, साबित गरम मसालो, ऐं जॾहिं पटाटा हाफ डन थी विया त पोइ उन में 3 अदद दरमियाने साइज़ जा टमाटा स्लाइस करे ऐड कयासीं, साबित गरम मसालो जंहिंमें 2 वॾा फोटा, 2 नंढड़ा फोटा, दालचीनी जी 2 स्टिक्स ऐं उन खां बाद में उनखे मसाला बि मां उन में ऐड कया आहिनि। पर हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे, ब्रेक खां पोइ हिते मोटी था अचूं, मसालनि जी डिटेल बि तव्हांखे ॿुधायूं था, तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। ज़बरदस्त बिरयानी तयारु था कयूं ऐं गॾोगॾु रायतो बि आहे। स्टे ट्यून, ॾिसंदा रहो आवाज़ किचन।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया बेदे ऐं पटाटनि जी बिरयानी। इन सां गॾु असां अॼु तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो। रिकेप तव्हांखे ॾींदा हलूं त बेदे ऐं जेके असांजी पटाटनि जी बिरयानी आहे उनजे लाइ सभिनीनि खां अॻु में त तव्हां पटाटनि खे थोरो कुक कयो ऐं जॾहिं हुनखे बॉइल करण जे लाइ रखंदासीं त हुन में थोरो गरम मसालो, लूणु, थूम ऐं अदरक जो पेस्ट, इहे शयूं विझी करे उन्हनि खे थोरो कुक कयो। कुक करण खां बाद में जॾहिं हू हाफ डन थी वञनि त 3 टमाटा ऐं उन में असां शामिलु कंदासीं सुर्ख बसर हाफ कप, हिकिड़ो टी स्पून जेको आहे सो हेड, हिकिड़ो टेबल स्पून ॻाढ़ा मिर्च, लूणु हस्बे ज़रूरत, 2.5 टेबल स्पून सुका धाणा। इन्हनि तमामु अज्जा सां गॾु जेको कोरमो आहे उनजी तव्हांखे करणी आहे भुनाई। हे कोरमो असांजो जेको ऑयल या गिह में तव्हां ठाहियो था उहो बि असांजो ज़बरदस्त तरीक़े सां सेपरेट थी वियो आहे। थोरा ऐड था कयूं हुन में सावा मिर्च ऐं हींअर टाइम अची वियो आहे त हिनखे दम ॾिजे। चांवर असां बॉइल कया हुआसीं थोरे गरम मसाले ऐं लूण सां गॾु। अच्छा, 3-4 असां इन में ऐड कंदासीं आलू बुखारा, जेके बिरयानीअ में तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। ये अची विया हिन में आलू बुखारा। थोरा असां हिन में शामिलु कंदासीं सावा मिर्च ऐं हाफ बॉइल राइस, मतिलबु हिकिड़ो कनी राइस असां बॉइल कया आहिनि, उनखे ऐड करे इनखे ॾींदासीं दम। जेतिरा मिर्च तव्हांखे पसंदि हुजनि घर वारनि खे बसि एतिरा तव्हां हिन में मिर्च ऐड कयो ऐं होरियां बाहि ते असां हिनखे दम ॾींदासीं। त हे वारो जेको स्टोव आहे हिनखे कयूं था ऑन। हिकिड़ो ॾींदासीं हिनखे सुठो मिक्स ऐं मथियां ऐड था कयूं राइस। ये अची विया असांजा चांवर। इनखे कयूं था कवर। थोरो मां हिन में ऐड कंदमि ज़र्दे जो रंग ऐं केवड़ा वाटर। चलो थोरो मां हिन में ऐड थी कयां फूड कलर, तव्हां हिनखे घोले करे बि शामिलु करे सघो था। मां ड्राई ऐड कंदी आहियां। थोरो ऐड था कयूं चांवरनि खे थोरो साइड ऐं ॾींदासीं हिनखे दम। अच्छा, दम ते मां इन ते ऐड थी कयां 1 टेबल स्पून तंदूरी मसालो। बिरयानी मसालो तव्हां हिन में ऐड करे सघो था। थोरो हिनजो फ्लेवर जेको आहे सो अञा बि ज़बरदस्त थी वेंदो, त थोरो ऐड था कयूं ऐं सावा धाणा ऐड करे मां इनखे सर्व कंदमि। त इन जा सावा जेके धाणा आहिनि उन्हनि जी बि कटिंग था कयूं ऐं कुझु जेको असांजो वेजिटेबल रायतो रहिजी वियो हो उनखे बि कंप्लीट कंदासीं। त हे अची विया असांजा सावा धाणा। त जेतिरी देरि में असांजे बिरयानीअ खे दम ईंदो असांजो रायतो तयारु थी वेंदो ऐं जेके असांजा बेदा आहिनि उन्हनि खे फ्राई करणु बाक़ी आहे। झटपट कंदासीं उनखे फ्राई। थोरो उन में मां ऐड कंदमि लूणु, थोरा ॻाढ़ा मिर्च ऐं बिरयानीअ वारो उन में ऐड कंदासीं फूड कलर। त तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। पोइ बेदनि जी जेका स्किन आहे उहा ज़बरदस्त फ्राई थी वेंदी आहे। अच्छा, हाफ जेके असांजा धाणा आहिनि उहे असां ऐड कंदासीं पंहिंजे रायते में ऐं थोरा जेके डंडीअ वारा आहिनि उहे मां हींअर दम में ऐड थी कयां। कुझु अची विया असांजे रायते में ऐं थोरा ऐड कंदासीं जॾहिं असां बिरयानी खे दम ॾींदासीं। ऐं हींअर अची था वञूं 1-2 हिन में मां साओ मिर्च शामिलु थी कयां, हिकिड़ो बसर ऐड थी कयां, बसि दैट्स इट। पोइ असांजो जेको रायतो आहे उनजी भाॼी थी वेंदी बिल्कुलु तयारु। थोरो धोरे खे फेटे करे लूणु, कारा मिर्च ऐं चाट जो मसालो, बसि
थोड़ा स्लाइस में कटे करे सावा मिर्च ये ऐड था क्यों थोड़ो मज़ो कंदा आहिनि ऐं हिकिड़े दरमियाने साइज़ जो बसर ऐं जेकॾहिं कॾहिं तव्हांखे घणा बसर कटणा पइजी वञनि ऐं बसर इलाही तेज़ हुजनि उन जे लाइ तव्हां उन्हनि खे फ्रिज में घणी देर जे लाइ ऐं जेकॾहिं क्विक कटणा आहिनि त थोरी देर जे लाइ तव्हां उन्हनि खे फ्रीज़र में रखो तव्हांजे लाइ कटणु इलाही ईज़ी थी वेंदो ऐं जेके असांजियूं अखियूं सड़ंदियूं आहिनि उहो बि तव्हां सां न थींदो त मोस्टली मां इहो कंदी आहियां त असांजा जेके बसर आहिनि उहे फ्रिज में ई पिया हूंदा आहिनि त जॾहिं तव्हांखे सैलेड जे लाइ या बिरयानी जे लाइ बसर कटणा हुजनि तव्हांखे जलन वग़ैरह न थिए ऐं तव्हां ईज़ीली जेके इहे बसर आहिनि उन्हनि जी कटिंग कयो अच्छा ऑमलेट वांगुरु इन्हनि खे कट कंदासीं वजह इहा ई आहे त जीअं असांजे स्पून में ईज़ीली अची वञे हिकिड़ो दरमियाने साइज़ जो बसर ऐं हिन में ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत एतिरो लूणु जेको असांजी भाॼीअ जे लाइ काफ़ी हुजे अच्छा थोरो हिन में बसि एतिरो ऐड कंदासीं त जेको असांजी भाॼीअ खे सुठे तरीक़े सां कोट करे वञे बसि थोरो लूणु हिनखे कयूं था मिक्स ऐं हिकिड़े ॿिए प्याले में धोरे खे फेटे करे हुन में शामिलु कंदासीं असां पंहिंजी हे भाॼी थोरा मां कारा मिर्च हिन में शामिलु कंदमि थोरो चाट जो मसालो ऐड कंदासीं जेको धोरे में शामिलु कंदासीं ऐं पोइ वेजिटेबल्स ऐड करे थधो रायतो हुजे ऐं गर्मा गर्म बिरयानी चले धोरे खे थोरो विस्क कंदासीं ऐं इन में मां ऐड थी कयां भाॼी या पोइ तव्हां भाॼीअ में धोरो ऐड कयो या धोरे में भाॼी ऐड कयो थोरो ऐड कंदासीं लूणु ऐं थोरो चाट जो मसालो रायते खे मिक्स था कयूं थोरो रायते खे थधो था कयूं बिरयानीअ खे 10 खां 15 मिंट ईंदो दम ऐं पोइ बिरयानी सां गॾु रायते खे सर्व कंदासीं नंढिड़ो असां वटि ब्रेक जो थी वियो आहे टाइम ऐं स्टे ट्यून ॾिसंदा रहो आवाज़ किचन वेलकम बैक वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ असांजी जेका बिरयानी आहे उनखे असां दम ॾेई चुका आहियूं ऐं उनजी बाहि बि बंदि कई अथसीं हाणे थोरो इन में ऐड कंदासीं ऑयल बॉइल थियल इन में ऐड कंदासीं असां पंहिंजा बेदा थोरो मां इन में ऐड कंदमि फूड कलर थोरो लूणु ऐं जॾहिं थोरा फ्राई थी वेंदा पोइ उन में शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च थोरो हिकिड़ो सुठो कलर ईंदो त सुठा लॻंदा बसि बिरयानी जे मथां ऐड करे इन्हनि खे सर्व कंदासीं फूड कलर अची वियो थोरो मां इन में शामिलु थी कयां लूणु थोरो शामिलु कंदासीं इन में लूणु ऐं फ्राई करण खां बाद में थोरा ॻाढ़ा मिर्च त हिकिड़ी चुटकी लूण जी शामिलु कईसीं थोरो इनखे चांहि थियणु ॾींदासीं चारई तरफ़ पोइ तव्हां इन ते कारा मिर्च या पोइ ॻाढ़ा मिर्च ऐड करे बसि इन जी बाहि कंदासीं बंदि थोरा बसि असांजो मक़सदु हुयो फ्राई करण जो हाणे मां थोरा हिकिड़ी चुटकी शामिलु थी कयां ॻाढ़नि मिर्चनि जी थोरा बेदा असांजा कलरफुल थी वेंदा त सुठा लॻंदा चलो हाणे पैन असांजो गरम ई आहे बाहि मां इन जी कयां थी बंदि हे अची वियो असांजो वेजिटेबल रायतो जंहिंमें मां मिक्स थी कयां वेजिटेबल ऐं इनखे कंदासीं मिक्स लूणु असां इन में शामिलु कयोसीं थोरो चाट जो मसालो असां इन में ऐड कयोसीं बसि बिरयानी ते बि असांजो दम अची वियो आहे थोरी
फ्रेश जेके असांजा सावा धाणा आहिनि उहे ऐड करे हिनखे सर्व कंदासीं ऐं हाणे इन ई प्लेटर में हिनखे कयूं था डिश आउट। अची वियो असांजो वेजिटेबल रायतो ऐं हिन तरफ़ बिरयानी। अच्छा, बिरयानी जी बाहि बंदि करण खां बाद में थोड़ी देरि इनखे सेटल थियण ॾियो जीअं चांवर जेके आहिनि से ज़बरदस्त थी वञनि। थोड़ा सावा धाणा ऐड कयासीं, हिन सां गॾोगॾु आलू बुखारा असां हिन में शामिल कयासीं। जेकॾहिं मसाले जी ॻाल्हि कयूं त मसाले में लूणु मिर्च ऐं हेड्र सुका धाणा इहो असां हिन में ऐड कयोसीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट शामिल कयोसीं। सावा मिर्च असां हिन में ऐड कयासीं ऐं साबित गरम मसालो। ऐं छो त बिरयानी आहे त जेके चांवर आहिनि उन्हनि खे गरम मसालो लूण सां गॾु अलॻि सां तव्हां बॉइल कयो ऐं बॉइल करण खां बाद में लेयरिंग ॾींदासीं बिरयानी जी ऐं उनखे दम ॾियो 10 खां 12 मिंटनि ताईं। ज़बरदस्त असांजा खिलियल जेके राइस आहिनि उहे रेडी थी विया आहिनि। बसि इन में छड़ो तव्हांखे जेके पटाटा आहिनि उन्हनि खे बॉइल करिणो आहे ऐं 3 असां हिन में ऐड कया टमाटा। सुठे तरीक़े सां मसाले जी कयो भुनाई। अच्छा, जेतिरो बसि ख़ूबसूरत लॻे थो एतिरो कढी करे हिनखे डिश आउट कंदासीं। बसि काफ़ी आहे। ऐं मथियां ऐड कंदासीं बेदा। अच्छा, बेदनि जी जेका कटिंग थींदी उहा थींदी लंबाई में, त उन सां बेदा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। बेदनि जी तव्हां कटिंग हमेशह लंबाई में कयो। ऐं इनखे प्लेस था कयूं जिथे तव्हांखे सुठो लॻे। अच्छा, बेदा शामिल कयासीं, थोड़ा ऐड कंदासीं सावा धाणा ऐं हीअ असांजी बिरयानी ज़बरदस्त तयार थी वई आहे। रायते सां गॾु इनखे सर्व कजो। तमामु क्विक ऐं जल्दी। कॾहिं दिलि चवंदी आहे त हा कुझु मज़ेदार ठाहिजे, पर ताहिरी खाइण ते बि दिलि न चवंदी आहे ऐं पटाटा ऐं चांवर ठाहिण ते बि दिलि न चवंदी आहे, त झटपट तव्हां ठाहे सघो था पटाटा ऐं बेदनि जी बिरयानी। ऐं शायदि ई कोई अहिड़ो मसालो हूंदो जेके तव्हांजे घर में मौजूदु न हूंदो। उहे ई सुका धाणा, ॻाढ़ा मिर्च, लूणु, हेड्र शामिल करे तव्हां इहा रेसिपी ठाहे सघो था। उमेदु आहे त अॼु जी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। ज़रूरु ट्राई कजो। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां ॿुधण खां रहिजी थो वञे। यूट्यूब ते असांजो शो अपलोड थी वेंदो आहे। सोशल हैंडल्स ते क्लिप्स अपलोड कया वेंदा आहिनि। तव्हां हुतां रेसिपी खे ॾिसी सघो था, नोट डाउन करे सघो था ऐं पोइ अप्लाई करे सघो था पंहिंजे किचन में। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं आवाज़ किचन जी न्यू फ्रेश एपिसोड सां गॾु ऐं ज़बरदस्त क़िस्मनि जूं रेसिपियुनि सां गॾु। तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं। अगेन शो खे ख़तमु कंदे बि त हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं अल्लाह पाक तव्हांजे असांजी रिस्क में, सेहत में, उमिरि में बरकत अता करे। आमीन। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।